कंबर शहदादकोट ज़िले जे 2,22,010 ॿारनि खे OPV वैक्सीन तहत वैक्सीन कई वेंदी। अहिड़ो इज़हार डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट जे सदारत हेठि दरबार हाल DC ऑफिस में सेमिनार में कयो वियो, जंहिंमें PP ज़िले सदर, चेयरमैन ज़िले काउंसिल कमरदीन गोपांग, पीपल्स पार्टी ज़िले जनरल सेक्रेटरी ऐं वाइस चेयरमैन गुलाम मोहम्मद इसरान, DHO, EDHO, DO एजुकेशन, डिप्टी DO एजुकेशन समेत सेहत, तालीम, पुलिस, PPHI ऐं सरसो समेत ॿियनि सरकारी खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िलो कंबर शहदादकोट 7 तालुकनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजी कुल आबादी 15,74,539 आहे। हिन मुहिम में 6 महीननि खां 5 सालनि जे ॿारनि खे वैक्सीन ॾियण जो टारगेट 2,22,010 ॿारनि लाइ मुक़ररु कयो वियो आहे। OD ख़िलाफ़ वैक्सीन कई वेंदी, जॾहिं त 2,67,671 ॿारनि खे पोलियो OPV खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। हीअ वैक्सीन मुहिम 17 नवंबर खां 29 नवंबर 2025 ताईं सॼे ज़िले में हलंदी। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर इमदाद अली अबड़ो ज़िले जे अवाम सां मुख़ातिब थींदे चयो त उरड़ी हिकु ख़तरनाक ऐं विचंदड़ बीमारी आहे। पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे हिन मुहिम दौरान ज़रूरु वैक्सीन करायो, ताकि हिन मूज़ी मर्ज़ खां बची सघनि। हिन चयो त ज़िले जे समूरे लाॻापियल खातनि जो फ़र्ज़ु आहे त उहे गॾिजी घर घर हिन मुहिम खे कामयाबु बणाइनि। हर ॿार ताईं टीमूं पहुचनि, कंहिं बि इलाइक़े या स्कूल में को ॿारु रहिजी न वञे। वालिदीन खे बि आगाही ॾिनी वञे त वैक्सीन ॿारनि जे सेहतमंद मुस्तक़बिल लाइ तमामु ज़रूरी आहे, जंहिं लाइ समूरनि इदारनि खे गॾिजी हिक ॿिए सां भरपूर ताउन करे हिन मुहिम खे कामयाबु बणायो वञे, जीअं को बि ॿारड़ो फुड़ो पीआरण खां रहिजी न वञे। मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर, कोशिश डिजिटल, कंबर शहदादकोट।